नाज़रीन, हेस्को पारां हाल जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जे 15 खां वधीक ॻोठनि जी रहतूं ॼाणाए बिजली काटण ख़िलाफ़ ॻोठाणनि हाला शरातपुर रोड ते चौदगी स्टाफ वटि एहतजाजी धरणो हयो। उन मौके ते एहतजाज कंदड़ आवाज़ टीवी जे रिपोर्टर नदीम मंगरियो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसो। रमज़ान शरीफ़ जो महीनो जो शुरू थियो आहे, लोड शेडिंग तमामु घणी वधी वई आहे। असांजे लाइट 4 कलाक बि हली पर उनखे बर्दाश्त कयो वेठा हुआसीं, पर हींअर 4 ॾींहं थिया आहिनि। असांजे पासे जे 15-20 ॻोठ आहिनि जिन लाइट कटी वई आहे बिना जवाज़ जे। एसडीओ सां ॻाल्हायूं था, ॿुधाइण लाइ कोई तयारु कोन्हे। उहो चए थो मूंखे ख़बर कान्हे तव्हांजे ॻोठ जी लाइट कटियल आहे। वरी जे ॻाल्हायूं था लाइन में ईंदा, उहे चए थो मूंखे ख़बर कान्हे कटियल आहे। हींअर जॾहिं अञा 2 ॾींहं 3 ॾींहं इंतज़ारु कयोसीं, बाबा ठीकु आहे, पर हाणे ॾोह त कोन कयो रमज़ान में जो हिकिड़ा माण्हू बिल पियारीनि पिया, सेब लोड़ीनि पिया, जेके नथा पियारीनि से त हूअं ई कोन था पियारीनि, भले नथा पिया उनजा ॻोठ कटे वञनि, उनजा घर कटे वञनि लिया। इहो कहिड़ो मक़सदु आहे त 15-20 ॻोठ तव्हां हितां कटे हेॾियो, बसि माण्हू परेशान थिया वेठा हुजनि ऐं वरी उन्हनि खां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन आहिनि, ॿुधण लाइ तयारु कोन आहिनि। असां हितां निकिरंदासीं बाईपास से, इंशाल्लाह बाईपास असीं ब्लॉक कंदासीं जेसीं असां राब्तो नथा कनि, असां कमेंटमेंट कार्ड नथा कनि था, जो त रिश्वतखोरी करण ते ॿी का वजह कान्हे। बसि ईद उन्हनि खे खपे, पैसा खपनि, उनजी लाइट चालू थींदी ऐं ॿियो कोई वजह कान्हे। कलाक थिया लिया त 3-4 यूस जा माण्हू जेके आहियूं से 15-20 ॻोठ लाइट कटला, उन करे सभु असीं हिते मुतासिर आया आहियूं। त हिते अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हेसी ताईं वावडा वारो को या को बाला अमलदार अची को राब्तो करे या को का शइ पुछे या करे को ज़ाहिर कोन थियो आहे। अंधेर नगरी चबड़ राजा वारो त सिलसिलो हले पियो। हाणे असांजो हींअर ॿियो कुझु उन्हनि जो मसइलो न आहे। मसइलो उन्हनि खे इहो आहे त हींअर ईद जो मौक़ो आहे, ख़र्ची त वठंदा आहिनि, हर ॻोठ तां मंथली ॿधल आहे, एसडीओ जो ॿधल आहे, जेके ॻोठनि साइड ते भिटशा में आहिनि, पर हाणे हींअर इन ईद जे करे हू चवंदा डबल मंथली ॾियो। हाणे इहो ज़ुल्म आहे, हिकिड़ा रोज़ा रखूं, रोज़ेदार बि मंथली उन्हनि खे हाणे 8 ॾींहं बिल था असां पहुता कोन, 8 ॾींहं पहिरीं लाइट 15 ॻोठ जी कटे ॾियूं। किसान खे 50,000 ॾियूं था, असांखे टाइम टेबल पिया सेट करे ॾियनि, असांखे जेको आहे शेड्यूल पिया ॾियनि लाइट जो, मतिलबु इहे हथ सां जेको आहे फिचरी करे वेठा आहिनि। ऐं मुतालबो थो कयां एसी सां, एसडीओ सां, त जेको आहे असांजो हक़ आहे उहा की लाइट ॾिनी वञे। जे न त अॼु असां परमनंट एतिराज में आहियूं, सुभाणे जेको जानी माली नुक़सानु थींदो उन जा ज़िम्मेवार हेस्को भिक्षा वारा हूंदा।